हिम्मत करनी पवंदी। गॾिजी सूरतहाल ते ज़ाब्तो आणींदासीं। माण्हुनि जी बहाली लाइ वॾे पैमाने ते कमु कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त सिंध समेत मुल्क में बरसात सबबि तबाही आई। सिंध में जानी नुक़सान बि थियो आहे। हू सभु गॾिजी सूरतहाल ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं कंदा। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां सिजावल में बरसात मुतासिर इलाक़नि जो दौरो कयो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि बि ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो करे बहालीअ वारनि कमनि जो जाइज़ो वरितो। वज़ीर आज़म खे ॿोॾि सबबि थियल नुक़सान ऐं बहालीअ वारनि कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। माण्हू रिलीफ कैंपनि में अचण लाइ तयार नाहिनि। जहिड़ी सूरतहाल लॻे थो त ईंदड़ कुझु ॾींहं सुठी ख़बर न ईंदी। ॿोॾि वारी सूरतहाल सबबि सॼो मुल्क मुतासिर आहे। आलमी बिरादरी ॾुखिये वक़्त में मदद जी अपील करियूं था। इत्तला जे सूबाई वज़ीर शर्जिल मेमून चयो आहे त सियासत लाइ घणो वक़्तु आहे। हिन वक़्तु सॼो मुल्क परेशान आहे। पहिरीं अवलियत आहे त फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल कयो पियो वञे। कोशिश आहे त मुतासिरनि खे 2 महीननि लाइ राशन बैग ॾिना वञनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अॼु सिंध ऐं बलोचिस्तान जे ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो कंदो। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ खे ॿोॾि जी सूरतहाल ऐं इमदादी कार्रवाइनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। जनरल कमर जावेद बाजवा ॿोॾि मुतासिर इलाक़नि में इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ फ़ौजी दस्तनि सां मुलाक़ात पिणु कंदो। लाहौर डिवीज़न में 10, मुल्तान में 11 ऐं गुजरांवाला में 17 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। मुल्क जे चइनी सूबनि जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि जी सूरतहाल 900 खां वधीक फ़ौत लखें बेघर थी विया। लखनि जे तादाद में चौपायो माल ॿोॾि जे वहकरनि में लुढ़ी वियो। इमारतूं वारीअ जो घर जियां पाणीअ में वही वयूं। वहकरनि जे वर चढ़ी वियल सामान कख पन जियां लुढ़ी वियो। वण पाड़ाऊं पटिजी विया। घिटियूं ऐं रोड दरियाह जो ॾेख ॾियण लॻा। डप में वरतल माण्हू महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल। मुतासिर इलाक़नि में माण्हुनि जो साह मुठ में। सिंध अंदर बरसातुनि ऐं ॿोॾि हज़ारे खानदान रोले छॾिया। बेहराड़ीअ वारनि इलाक़नि में ठहियल लखें कचा घर मिटीअ जे ढेर में तब्दील थी विया। माण्हुनि अलह तलह विञाए रोडनि रस्तनि ऐं मथाहीं वारनि इलाक़नि में पनाह वरिती। इमदादी सामान किथे पहुतो, किथे मुश्किलातुनि सबबि न पहुची सघियो। नसीराबाद, बाडरह, वारह, मेहर, ख़ैरपुर, नाथन शाह मां लॾ पॾाण कंदड़ मजबूर माण्हुनि खे ट्रांसपोर्टनि लुटण शुरू करे छॾियो। भाड़नि में 3 खां 4 ते वाध कई वई। सॼे मुल्क में ॿोॾि वारी सूरतहाल आहे। मुल्क में ॿोॾि सबबि 1000 खां मथे फ़ौतगियूं थी चुकियूं आहिनि। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त तारीख़ में अहिड़ी ॿोॾि नाहे आई। बलोचिस्तान में 400 सैकड़ो खां वधीक मींहुं वसियो आहे ऐं सूबे में तबाही आई। बरसातुनि सबबि अधु सिंध ॿुॾी वई। माण्हू बेघर थी विया आहिनि। सवात में ॿोॾि सबबि वॾे पैमाने ते जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। ॿोॾि मुतासिरनि खे समुंड पार पाकिस्तानियुनि जी इमदाद जी सख़्त ज़रूरत आहे। सिंध जे टिनी बैराजनि ते ॿोॾि वारी सूरतहाल बरक़रार। गुडू बैराज वटि पाणीअ जो मथाहूं ऐं हेठियां वहिकिरो 4,90,093 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथाहूं ऐं हेठियां वहिकिरो 5,69,756 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथाहूं ऐं हेठियां वहिकिरो 3,15,279 क्यूसिक रिकॉर्ड। सिंधूअ में चाढ़ सबबि कचे जे केतिराई ॻोठ पाणीअ हेठि अची विया।
कोटड़ी भरसां इंडस हाईवे ते कोच काठ सां भरियल ट्रक सां टकराइजी वई। हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। हादसे सबबि मलीर वासी जमालुद्दीन दम ॾेई छॾियो ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल दाख़िल कयो वियो। खैरपुर में नौजवान बिजली जे करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। अली मुराद पाड़े में 17 वरियनि जे नौजवान आज़ान सुहाग थंभे जे भर में बीठल पाणी मां करंट लॻो। नौजवान मौक़े ते दम ॾेई छॾियो। ऐं सिंध जे ख़ूबसूरत जज़्बनि जो शाइर ऐं लेखारी इमदाद हुसैनी लाडाणो करे वियो। इमदाद हुसैनी खे साह जी तकलीफ़ सबबि कराची जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते संदसि साह जो सॻो टुटी पियो। इमदाद हुसैनी सिंधी अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं दानिशवरनि जे एंटी-1 यूनिट तहरीक में मरकज़ी किरदारु अदा कयो हो।